जॉइन कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब रोही, ठटे जी सूरत हाल छा आहे? जी मानू सॼी सिंध जी ठटे में भी ठटे शहर मकड़ी से थोड़े ज़िले अंदर जेका है ईद उल फितर सादगी से मिलाई पई वञे। ईद के हवाले से जेतोड़ीक मकड़ी की वॾी जेका ईदगाह है ईदगाह मकड़ी उते वॾो इज्तिमा थियो आहे। एसओपीज़ खे नज़र में न रखियो वियो। एसओपीज़ जेका है वो नज़रअंदाज कया विया। जेतोड़ीक पुलिस ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ ख़ासि तौर ते पुलिस जी नफ़री मुख़्तलिफ़ मस्जिदनि ते ख़ासि तौर ते ईदगाह ते मुक़रर आहे। पर उते माण्हू जे वॾे अंग में ईद नमाज़ ते पहुता, ईद जी नमाज़ अदायगी कई वई। ख़ासि तौर ते दुआऊं घुरी वियूं। आलमी जेका वबा आहे उन खां निजात लाइ दुआऊं घुरी वियूं। डिस्ट्रिक्ट ख़तीब जेको आहे ज़िले जो क़ारी अब्दुल बासित सिद्दीकी उन ख़ुसूसी दुआ कराई जॾहिं त मकड़ी जी जेका ईदगाह आहे उन ईदगाह वॾी जेका आहे इज्तिमा थींदी आहे जंहिंमें शेख उल हदीस मौलाना अब्दुल रहमान खत्री उनजे इमामत ईद नमाज़ अदा कई वई, जंहिंमें ख़ुसूसी दुआऊं घुरी वियूं। ठटे जी शाहजहान जामे मस्जिद में भी ईद जी नमाज़ अदायगी की आहे। उन खां अलावा मस्जिदनि में ईद जी नमाज़ अदा कई वयूं आहिनि। पर उहो जेको जोश ख़रोश आहे जेको माज़ी में रहियो आहे उहो नज़र नथो अचे। ऐं आम माण्हू जेके आहिनि ख़ासि तौर ते जेके उहे नौजवान या माण्हू आहिनि उहे माण्हू जेके आहिनि जिन जी जेके नमाज़ अदा कनि उहे बाक़ी आम तौर ते ईअं थींदो हो त मासूम ॿारड़ा जेके माण्हू वठी जिन नमाज़ सां गॾोगॾु घुमण फिराइण वठी वेंदा हुआ उहे सरगर्मियूं नज़र नथियूं अचनि। उहे माण्हू महदूद पढ़ियल आहिनि। घणा जेके माण्हू पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि या जिन जिन इलाइक़नि में कोरोना वायरस जे करे इलाइक़े मुसाफ़िर माण्हू थियल आहिनि उन्हनि इलाइक़नि मां माण्हू घटि निकिता आहिनि। अलबत बहिराड़ी जा माण्हू निकिता आहिनि पर ठटे जा जेके तफ़री मार्ग आहिनि उहे बंदि आहिनि। उन्हनि ते माण्हू न वञी सघिया आहिनि। ठटे जी खीज ढंढ हुजे, मकड़ी जी कब्रिस्तान हुजे या ॿिया इलाइक़ा हुजनि तफ़री मार्ग जॾहिं ईद उल फितर ते उते समझ हज़ार जी तादाद में माण्हू उते गॾु थींदा हुआ जो उहे मार्ग जिते वीरान बणियल आहिनि उते शहरनि में ख़रीदारी वारो खणासीं उहो उन क़िस्म जो माण्हू जे चवण ते उहे ख़रीदारी न करे सघिया आहिनि। ईद जे हवाले सां ईद जी सादगी सां मिलाई पई वञे। पहिरियों भेरो आहे जो माण्हुनि खे जेको आहे ईद पाण सां ईद मिलंदे भाकुर पाईंदे घटि हिकु माण्हू आहिनि। बाक़ी माण्हू जेके आहिनि सादगी सां ईद अदा कई आहे। तमामु मोहतात तरीक़े सां माण्हुनि जी ईद जूं जेके सरगर्मियूं आहिनि उहे जारी वसारी आहिनि। ज़रूरु कुझु हदनि ते जीअं ईदगाह जे तमामु वॾी रश हूंदी आहे तंहिं करे अहिड़नि हदनि ते एसओपीज़ खे नज़रअंदाज कयो वियो। पर उनजे बावजूद बि ईद जेका आहे उहा सादगी सां गुज़ारी पई वञे। जी महबूब रोही, अपडेट करण लाइ अवांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, महबूब रोही ठटे मां अवांखे अपडेट ॾियनि पिया। संदसि चवणु हो त ठटे में एसओपीज़ ते अमल न कयो वियो आहे। पुलिस एहलकारनि जी वॾी नफ़री जेका आहे उहा मस्जिदनि ॿाहिरां बि आहे पर पोइ बि एसओपीज़ ते अमल न कयो वियो आहे। सादगीअ सां ई ईद मल्हाई पई वञे जॾहिं त गुज़िरियल सालनि में ईद तमामु वधीक जोश ऐं जज़्बे सां मल्हाई वेंदी हुई। माण्हू तफ़रीह मागनि ते वेंदा हुया पर हाणे लॉकडाउन जी सिचुएशन सबबि को बि माण्हू जेके आहिनि उहे ईद ओड़ी तरह न मल्हाए सघा आहिनि। शिकारपुर मां असां